सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तारिक अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो महबूब हिंगोर जो यूट्यूब चैनल। दोस्तों जीअं त मुंहिंजी स्टेटस ॾिसंदा आहिनि दोस्त काफ़ी चवंदा आहिनि यार असांखे बि अहिड़ी स्टेटस ठाहिणु सेखारियो। दोस्तों उन्हनि लाइ मां हीअ वीडियो बनाई आहे त तव्हां वीडियो खे कंप्लीट ताईं ॾिसंदा आख़िर ताईं, इंशाल्लाह तव्हांखे वीडियो ॾिसण खां बाद में तव्हांखे पूरी सम्झ में अची वेंदी त स्टेटस कीअं ठहंदी आहे सिंधी मास्टर प्रो में, जेको मुंहिंजो महबूब जो बणायल आहे सिंधी मास्टर प्रो। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हिन सिंधी वीडियो खे कंप्लीट ताईं ॾिसंदा। सभु खां पहिरियों तव्हां सिंधी मास्टर प्रो जेको इंस्टॉल कयो आहे उनखे खोलींदा। जी हा दोस्तों, हीअं जीअं त हाणे तव्हांखे हिनखे यूज़ कीअं करिणो आहे, काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त उन्हनि खे मां सम्झाइण लाइ कहिड़ो ई दफ़ो वीडियो ठाही आहे। त मथां मीडिया में तव्हां वेंदव, मीडिया में वञी करे पहिरियां पंहिंजो फ़ोटो जेको रखणु चाहियो उहो फ़ोटो सिलेक्ट कंदव। फ़ोटो सिलेक्ट करण खां बाद में तव्हां वरी मीडिया ते हिनखे म्यूज़िक ॾियणो आहे। हेॾो साइड सां म्यूज़िक जो ऑप्शन बीठो आहे न, ऑडियो लिखियो पियो आहे हुते तव्हां क्लिक कयो। हिते ॾिसो हेॾो हिन साइड सां लेफ्ट साइड सां जेको आहे लिखियो पियो आहे सॉन्ग्स, हिनखे मथे स्क्रॉल कंदा। तव्हां जहिड़े हिसाब सां बि रखणु चाहियो, एल्बम जे हिसाब सां तव्हांखे गाना मिलंदा, आर्टिस्ट जे हिसाब सां मिलंदा। त लास्ट में फोल्डर जो ऑप्शन बीठो आहे, फोल्डर में ई तव्हांजा विच में फोल्डर खुली आया। हिन मां कोई बि तव्हां फोल्डर सिलेक्ट कयो त हेॾो वारी साइड सां इहे जेके जिन्हनि खे मां स्क्रॉल कयां थो पियो इहे गाना आहिनि। हिन में कोई बि गानो खणो ऐं प्लस जे बटन ते लॻायो, प्लस ते लॻाईंदो हीअ अची वियो गानो। जी हा दोस्तों, जीअं लफ़्ज़ सिंगर कढे थो अहिड़े हिसाब सां तव्हांखे रखण लाइ त तव्हांखे हिनखे स्क्रॉल करे जिते लफ़्ज़ बीहारे थो उन जॻह ते तव्हांखे हीअं क्लिक करिणो आहे, हिते ब्रेक ॾियणी आहे। हिते ब्रेक ॾियण खां पोइ लायर ते वेंदव ऐं टेक्स्ट में लिखंदव। ओके कंदव, हीअ अची वियो। हाणे हिनखे तव्हां जहिड़े बि हिसाब सां हिते रखणु चाहियोसि, किथे बि रखणु चाहियो, जिते बि रखणु चाहियो तव्हां हिनखे बसि मथां स्पीच जो निशान ॾेई जिते बि छिकिबो हिते रखी करे, ऐं मथे डबल ए बीठो आहे न हेॾो सां, जेको ए नंढी बीठी आहे वॾी बीठी आहे, हिते तव्हांखे फ़ॉन्ट मिलंदा जेके असांजे सिंधी मास्टर प्रो जेको महबूब ऐं तारिक जो ठहियलु आहे उन्हनि में तव्हांखे ऑलरेडी सिंधी फ़ॉन्ट मिलंदा। बाक़ी काइन मास्टर में सिंधी फ़ॉन्ट न हूंदा आहिनि। हिननि में तव्हांखे इहे फ़ॉन्ट मिली वेंदा, जेको बि तव्हां फ़ॉन्ट रखणु चाहियोसि तव्हां पाण रखी सघोसि था। मिसाल तौरु मां MB हिंदी वारो फ़ॉन्ट रखियो, ठीकु आहे। त हिनखे तव्हां पहिरियां जेको आहे सो अगरि जेकॾहिं बैकग्राउंड ॾियणु चाहियो त लास्ट में लिखियो पियो आहे बैकग्राउंड कलर, हिनखे इनेबल कंदव त फ़िलहालु हाली ब्लैक में ईंदो। हिन में तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे रंग सभु अची वेंदा, जेको रंग ॾियणु चाहियोसि तव्हां पाण बि रंग ॾेई सघो। रंग ॾिनोसीं, हीअ शेडो आहे, शेडो खे तव्हां जहिड़ो शेडो ॾिसो हेठां साए कलर जो शेडो अची वियो आहे, पर जेकॾहिं असां हिनखे इनेबल कंदासीं त हीअ बंदि थी वेंदो, ठीकु आहे। हीअ अची वियो। हाणे हिनखे तव्हां अगरि स्टाइल सां रखणु चाहियो त हीअ टे ऑप्शन बीठा आहिनि जेके विच में मुंड वारे ऑप्शन खे तव्हां क्लिक कंदव, जेको तव्हां रखणु चाहियो। ठीकु आहे, हाणे जीअं सिंगर लफ़्ज़ कटंदो ओड़े हिसाब सां हलंदो। ठीकु आहे दोस्तों, हीअ बि तव्हांखे सम्झ में अची वियो। बाक़ी जेके आहिनि अहिड़े हिसाब सां तव्हां हर मक़सदनि जेको बि लफ़्ज़ कढे तव्हां उनखे रखी सघोसि था, जेतिरी तव्हांजी वीडियो हुजे जेतिरा तव्हांजे सिंगर जा लफ़्ज़ हुजनि, ठीकु आहे। हिनखे अलावा बाक़ी जेको आहे काफ़ी दोस्त चवंदो आहे त यार जेको आहे सो दिलि वग़ैरह कीअं थी अचे पई। दोस्तों ही मथे बीठो आहे 3 नंबर ते ऑप्शन ओवरली जो, लायर ते क्लिक कयोसीं, ओवरली जी ऑप्शन खुलियो, हिनखे क्लिक कंदासीं। पहिरियां क्लासिक स्टिकर जेके बीठा आहिनि इहे तव्हांखे ऑलरेडी काइन मास्टर में मिलंदा। इनखे क्लिक जीअं कंदव त तव्हांखे हीअ दिलि वग़ैरह बि हिते मिली वेंदी। जी हा दोस्तों, दिलि खे इहे सां क्लिक करे ईअं ध्यान दोसीं साइड सां हिते बीहारसीं, हिन
जा रंग जेके आहिनि इहे जेको गोल स्टिंग जो सेटिंग जो निशान बीठो आहे इनखे तव्हां कलर 2 खे हणंदव ॻाढ़ो कलर अची वेंदो 3 खे हणंदव जेको कलर खणो तव्हां इन दिलि जो स्टाइल विच कलर ते तव्हां मटे सघो था विच सेटिंग में ठीकु आहे ठीकु आहे इन खां अलावा बाक़ी तव्हां जेको बि शयूं आणणु चाहियो अगरि जेकॾहिं तव्हां ॿियो फ़ोटो इन ते मथां रखणु था चाहियो साॻी तरीक़े सां मथां इहो ऑप्शन पहिरियां लायर वेंदो लायर में मीडिया खोलींदव मीडिया में खोलण सां तव्हां पंहिंजो फ़ोटो खणंदव फ़ोटो खणी करे तव्हां क्लिक कंदव ही ॾिसो मथे फ़ोटो अची वियो फ़ोटो खे तव्हां जिते रखणु चाहियो जेतिरी साइज़ बणायोसि इहे सॼा ऑप्शन बीठा आहिनि क्रैपिंग जा वग़ैरह इनखे तव्हां इनेबल कंदव तव्हांखे गोल वग़ैरह निशानी में शेप तव्हांखे मिली वेंदा दिल जी शेप ते रखो कहिड़े बि शेप ते रखोसि ठीकु आहे हीअ बि साॻे नमूने सां दिलि वांगुरु अगरि जेकॾहिं तव्हां हलाइणु चाहियोसि त हीअ बि ईअं हलंदो सही आहे इनके अलावा जी दोस्तों इहा हुई एडिटिंग जेका सिंधी मास्टर प्रो जी ठीकु आहे उमेद आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी चङो दोस्तों।